लोंडेबाज आहियूं, ॻोठ जा लोंडेबाज हे न कसम वॾेरो अॻी ताईं दाऊं बि मिलन वॾेरो वॾे मां चवां तो वॾेरे खे कंदो मई पोइ वॾेरे के खुदा न ॾींदो न बा। अरे तव्हांखे ख़बर आहे असांजे खेरपुर जूं न खजूं मशहूरु थिया। असांजे शिकारपुर जो आचार मशहूरु अथई। अड़े या खबर है असांजे दादू या लोंडेबाज मशहूर थई। भाऊ छा हाल आहे? ॾे ख़बर कारोबार कीअं पियो हले? अब बस न पूछ यार, बस बड़ी घर जे थुक पूजे का बच्चा वेठा आहियूं। अरे क्या है कुत्ते वांगुर भौंकदा पी? भिरा कल मैं पासवर्ड लावा पे मोबाइल को कुत्ता भौंक दे भाज गए पीछे हुन मैं कुत्ते को गोल गोल थक पिया ना कुत्ता मिलदा है ना पासवर्ड खुलदा है। भौ 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 भौ। अरे चंद्रा तू इते छो बीठो आहीं? यार माण्हू चवंदा आहिनि मोहबत जे रस्ते में हर वक़्तु सूर मिलंदा आहिनि। मां सोचां थो इन रस्ते ते मेडिकल स्टोर खोलियां, ॾाढो हलंदो। तुंहिंजो छा ख़्यालु आहे? यार मुंहिंजी माई न वॾी ख़र्चा उदई, कॾहिं चवंदी आहे 2000 ॾे, कॾहिं 5000 ॾे। मां त अलाह सां तंग थी वियो आहियां। यार पोइ एॾनि पैसनि जो कंदी छा आहे? अलाह यार ख़बर न आहे, मां त कॾहिं ॾिना कोन थमांसि। अरे यार जॾहिं खां तोखे सेठ हिन दुकान तां कढियो आहे तूं इन सेठ जे दुकान जे साम्हूं छो बाथरूम कंदो आहे? सेठ खे बि ख़बर पए न मां बुख नथो मरां।